नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॾह मेल में ख़बर ॾींदा हलूं त झलोली थाणे जे हद हालेपोटो स्टाफ खां वटि मलकाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में तकरार हलंदो हो मुखालिफ़ धुर पारां मुसलसल ॻोठ वारनि खे तंग कयो पियो वञे। उते मौजूद एहतजाज कंदड़ चयो त असां सां ज़ुल्म कयो वञे पियो, इंसाफ़ कयो वञे। वॾे तादाद में माण्हुनि औरतूं मौजूद तालके थाणे जे SHO फौरन पहुची वियो, जिते मज़लूम न्याणियुनि एहतजाज कंदे चयो त असांजे ॻोठ में नशे जी हालत में कुझु माण्हू परेशान करे रहिया आहिनि। वधीक चयो त असांजे घर में दाख़िल थियनि था, जंहिंजो फ़ैसिलो चङनि वटि रखियो वियो। अॼु ताईं इंसाफ़ न मिलियो, इन करे मुखालिफ़ धुर खे ॻोठ मां नेकाली ॾिनी वञे। मुखालिफ़ धुर ज़ुल्म करे रहिया आहिनि। मुतासिर न्याणियुनि वधीक चयो त गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां परेशान कयो पियो वञे। अॼु सुबुह असांजे इलाइक़े में हथियारनि सां फायरिंग कई है, जानी नुक़सान जो ख़दशो है, तहफ़ुज़ फराहम कयो वञे। SP साहब के बराए मेहरबानी हिते अची शाम जो असां हितां कब्ज़ो कोन छॾंदासीं, ना हितां उथंदासीं। SP साहब पाण अचे असां सां ॻाल्हाए ऐं न त पोइ हिते अगरि शाम खां पहिरीं को खून या को मसलो थियो त हुनजो ज़िम्मेवार ऐं जवाबदार पुलिस ऐं SP साहब ऐं SHO साहब मिरपुर ख़ास पाण हूंदा ऐं DIG साहब ऐं असांजो MPA जेको असांखे हितां वोट वठी ऐं जेको सो हिते इन्हनि खे लावारे सरण। अच्छा, तव्हांजो MPA केरु आहे? त तव्हांजो MPA केरु? तव्हां सां ज़ुल्फ़कार अली शाह खे ललकारियो आहे, चयो आहे? जी न, असां हू असांजो फोन ई न रिसीव कंदो आहे। बराए महिरबानी असांजी अपील आहे पुलिस खे त भई ही हिते महिरबानी करे SP साहब अचे ऐं हिते ॻाल्हाए ऐं इन मामले खे रफ़ा दफ़ा करे। असां हिननि खे इन ॻोठ में न वेंण ॾींदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।